अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो ऐं सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। फैसलाबाद में केमिकल फैक्ट्री जो बॉयलर फाटण करे 15 ॼणा फौत, मलबे हेठां वधीक लाश कढिया विया, 7 ज़ख़्मी अस्पताल में दाख़िल। बॉयलर फाटण सबबि फैक्ट्री टई पट, पर वारनि घरनि ऐं जायुनि खे नुक़सान पहुतो। वधीक माण्हू मलबे हेठां दबियल हुजण ऐं फौतुनि जो अंग वधण जो ख़दशो। कमिश्नर जो चवणु आहे त घणो नुक़सान फैक्ट्री जे भर में वाक़िआ घरनि जे रहवासियुनि जो थियो आहे। बनू में अमन कमेटी ऑफिस ते दहशतगर्दनि जो हमलो, 7 ॼणा मारिजी विया। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त दहशतगर्दनि राति जे वक़्तु अमन कमेटी जी ऑफिस ते हमलो कयो। मारिजी वियलनि में दानिश कामरान, वलीउल्लाह, सुफियान, मोहम्मद नियाज़ ऐं नौमान शामिल आहिनि। आईनी अदालत जे चीफ जस्टिस अमीनुद्दीन चयो आहे त आइन जी तशरीह शफ़ाफ़ियत, आज़ादी ऐं ईमानदारी सां कई वेंदी। बुनियादनि हक़नि जो तहफ़्फ़ुज़ आईनी अदालत जी पहिरीं तरजीह आहे। पंहिंजे पैगाम में चीफ जस्टिस अमीनुद्दीन वधीक चयो आहे त वफ़ाक़ी आईनी अदालत जो क़याम असांजे क़ौमी आईनी जिदोजहद में अहम अगबराही आहे। हर मामिलो आइन ऐं इंसाफ़ जे उसूलनि तहत उकलायो वेंदो। केपीके जो वॾो वज़ीर सोहेल आफरीदी अॼु इलेक्शन कमीशन में तलब। इलेक्शन कमीशन NA अरिड़हं हरीपुर जे उम्मीदवार शहनाज उमर अयूब खे बि तलब करे वरितो। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन पारां घरू सेक्रेटरी ऐं दिफ़ा वारे सेक्रेटरी खे लिखियल ख़तनि में चयो वियो आहे त वॾे वज़ीर सोहेल आफरीदी जलसे में ज़िले इंतिज़ामिया इलेक्शन कमीशन जे ऑफिसरनि खे धमकी ॾिनी, जंहिंसां इलेक्शन कमीशन ऑफिसरनि जी ज़िंदगी ख़तरे में पइजी वई आहे। वज़ीर आज़म PIA जे निजकारी जे अमल खे तेज़ करण जी हिदायत करे छॾी। शहबाज शरीफ़ चयो आहे त समूरा मरहला शफ़ाफ़ तरीक़े सां मुकमल कया वञनि ऐं जहाज़नि जो अंग बि वधायो वञे। इजलास दौरान वज़ीर आज़म खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त PIA जे निजकारी लाइ 4 पार्टियूं प्री क्वालिफाई थियूं आहिनि। जल्दी क़ौमी एयरलाइन जी निजकारी जे हवाले सां ॿोली लॻाई वेंदी। डोकरी वेझो ॿारनि जी ॻाल्हि तां जहिड़ो हिकु ॼणो क़तल, ॿियो ज़ख़्मी। ॻोठ गुलशेर चांडियो में चांडिया बिरादरी जे दुरनि में जहिड़ो फायरिंग में अजीब चांडियो मौके ते ई मारिजी वियो। संदसि भाउ मोहब्बत चांडियो ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी वधीक जांच कई पई वञे। मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।